अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 18 नवंबर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। साना सिंध में वधंदड़ बदउनवानी ऐं हुक्मरानी बहरान खे अहम ऐं क़ौमी मसइलो क़रार ॾेई छॾियो। 27वीं आइनी तरमीम इम्कानी 28वीं तरमीम वसीले सिंध खे टुकरा करण जी साज़िश। कारपोरेट फार्मिंग केनालनि मैदनी वसीलनि ते धाड़नि ऐं कारोकारी जे वाक़िअनि ख़िलाफ़ अवामी तहरीक पारां 21 डिसंबर ते एहतजाजी रैली जो ऐलान। वर्ल्ड सिंधी कांग्रेस समेत सियासी समाजी तनज़ीमनि पारां अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे अॻुवाण ते केस दाख़िल करण जी मज़मत। कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो अॼु एहतजाजी मार्च रथियल। IBA टेस्ट पास उम्मीदवारनि जो कराची में एहतजाजी मुज़ाहिरो। रेड ज़ोन में दाख़िल थियण जी कोशिश, पुलिस मुज़ाहिरीन खे रोके वरितो चकरियूं। सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी अॻुवाणनि जी जातीअ जे सहाफ़ियुनि सां गॾिजाणी। एहतजाजी मार्च ते गौर वीचार। रते देरे में मासूम नीगर हसनैन हाजाणी जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। साना जी एजुकेसी ऐं राइट्स कमेटी तरफ़ां सिंध में बदउनवानी ऐं सुठी हुक्मरानी जा चैलेंजिस, शफ़ाफ़ियत ऐं जवाबदारी जे आईने में उनवान हेठि हिकु अहम लाइन वेबिनार ज़ूम ऐं समाजी मीडिया ज़रिए ॾेखारियो वियो। सेशन जी शुरूआति कमेटी जे चेयरपर्सन ज़ुल्फ़कार ख़्वाजा कई, जिन महिमाननि खे भलीकार कंदे वेबिनार जो मक़सदु बयानु कयो ऐं सिंध में वधंदड़ बदउनवानी ऐं हुक्मरानी जे बहरान खे अहम क़ौमी मसइलो क़रार ॾिनो। मुख्य स्पीकर नामवर दानिश्वर प्रोफेसर मुश्ताक मीराणी करप्शन बाबति चयो त उहो गैर क़ानूनी, गैर इख़लाक़ी या नाइंसाफ़ी वारो अमल आहे जंहिंमें को शख़्स पंहिंजे उहिदे, इख़्तियार या ज़िम्मेवारी जो ग़लति इस्तेमालु करे ज़ाती फ़ाइदो हासिलु करे थो। प्रोफेसर मीराणी चयो त सिंध में करप्शन जो मर्ज़ सदियूं पुराणो आहे। विरहाङे खां अॻु बि उहो मौजूदु हो, पर विरहाङे खां पोइ उन में शदीद वाध आई आहे। हुन ॿुधायो त विरहाङे वक़्तु केतिरनि आबादकारनि कूड़ा क्लेम दाख़िल कराया जंहिं बदउनवानी खे हथी ॾिनी। अयूब ख़ान मूजिबि सिर्फ़ु 7% क्लेम सचा हुआ। हुन वधीक चयो त अॼु बि हर खाते में करप्शन वबा वांगुरु पखिड़ियल आहे। इस्पतालूं, स्कूल, रस्ता ऐं इंतिज़ामी ढांचो सभु मुतासिर आहिनि। वॾी बजट ऐं वॾे अमले बावजूदि सिंध में अमन अमान तबाह आहे ऐं अवाम हक़ीक़ी नुमाइंदनि खां महरूम आहे। हुन ताज़ो सखर जे वाक़िए जो हवालो ॾींदे चयो त क़ानून लागू कंदड़ इदारा बि कॾहिं कॾहिं ग़लति तरीक़नि में मुलविस ॾिसजनि था। हिन मौक़े ते नामियारे सहाफ़ी इमदाद ओढो पंहिंजे वीडियो पैगाम में चयो त सिंध में सुठी हुक्मरानी ऐं शफ़ाफ़ियत अणलभ आहे। गुरबत, बेरोज़गारी ऐं सहूलियतुनि जी खोड़ जो वॾो सबबु करप्शन आहे। हुन चयो त विरहाङे खां पोइ सिंध खे अहिड़ा हुक्मरान मिलिया जिन अवाम बदिरां पंहिंजी ज़ात खे मज़बूत कयो। रोडनि ऐं माॻनि जी तइमीर बदिरां हुक्मरान मुफ़ादनि जी सियासत में लॻल आहिनि। हुन वाज़िह कयो त मसइलो इख़्तियारनि जो न पर समूरे निज़ाम जी ख़राबी जो आहे, जिते चूंडियल नुमाइंदा बि ताक़तवर हल्कनि जी तारीख़ आहिनि ऐं को बि एहतसाब मौजूदु न आहे। कामरेड बख़्शल थले ख़िताब कंदे चयो त जेके रियासतूं अवामी जदोजहद सां वजूद में आयूं से तरक़ी याफ़्ता थियूं। असांजो निज़ाम बेठकियत ऐं सरमाएदाराणो आहे ऐं सरमाएदाराणे ढांचे में जकड़ियल आहे, जंहिं सबबु बुनियादी सहूलियतूं, साफ़ पाणी, सिहत ऐं तइलीम अञा ताईं अवाम खे मुयसरु न आहिनि। हुन चयो त 80% माण्हुनि खे साफ़ पाणी नथो मिले, जंहिं करे पेट जूं बीमारियूं आम आहिनि। तब्दीली तॾहिं ईंदी जॾहिं अवाम गॾियल जदोजहद कंदो।
साना जे जनरल सेक्रेटरी असद अली शेख चयो त साना सिंध जे मसइलनि खे आलमी सतह ते उजागर करण लाइ हिकु आवाज़ बणिजी चुकी आहे। समाजी मीडिया ऐं वेबिनार ज़रिए असां सिंध जे दर्दनि खे दुनिया ताईं पहुचाए रहिया आहियूं। हुन इहो बि ॿुधायो त साना सॼी दुनिया जे सिंधी तनज़ीमनि खे गॾु करे हिकु गॾियल कॉन्फ्रेंस कराइण लाइ कमु करे रही आहे त जीअं गॾियल आवाज़ खे वधीक मज़बूत बणाए सघिजे। हुन सभिनी महिमाननि ऐं शिरकत कंदड़नि जो शुक्रियो अदा कयो, ख़ासि तौर ते साना जी इंफॉर्मेशन सेक्रेटरी हबीब मेमण ऐं मीडिया कमेटी जे डॉक्टर नासिर जमाल पठान जे ख़िदमतनि खे साराहियो। सेशन दौरान शिरकत कंदड़नि सवाल जवाब पिणु कया ऐं महिमाननि तफ़सील सां जवाब ॾिना। आख़िर में कमेटी चेयरमैन ज़ुल्फ़कार ख़्वाजा ऐलान कयो त साना तरफ़ां 14 डिसंबर ते सिंधी कल्चर डे जे हवाले सां हिकु ख़ासि ऑनलाइन सेशन पिणु मुनक़िद कयो वेंदो। अवामी तहरीक जे अॻुवाणनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे 21 डिसंबर ते लाड़काणे में एहतजाजी रैली जो ऐलान कयो आहे। 27 आइनी तरमीम, इम्कानी 28 तरमीम वसीले सिंध खे टुकड़ा करण जी साज़िश, कारपोरेट फार्मिंग, कैनालनि, मैदनी वसीलनि ते धाड़नि ऐं क़बीलाई दहशतगर्दी ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वेंदी। इन सिलसिले में अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी हसन फसायो हाल मिठी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बिलावल शहबाज़ इतिहादी सरकार 27 तरमीम पास करे नंगी डिक्टेटरशिप मढ़े छॾी आहे। हाणे 28 तरमीम आणे सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण जी साज़िश कई पई वञे, पर सिंधी क़ौम इहा साज़िश कामयाबु थियणु न ॾींदी। पुरअमन जमहूरी जदोजहद जो दाइरो वसी कयो वेंदो। हुकूमत खे 27 आइनी तरमीम, बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट एमेंडमेंट एक्ट, पीका समेत समूरा कारा कानून ख़तमु करणा पवंदा। हुन चयो त असीं FIRनि खां नथा डिॼूं। पुलिस जाली FIRूं करे चवे पई त 500 एहतजाज कंदड़ हुआ, जेके पुलिस जी बरवक़्त कार्रवाई ते सोढ़ियुनि घटियुनि में भॼी विया। वसंत थरी चयो त पीपल्स पार्टीअ जी कमदार पुलिस बौखलाहट जो शिकार थी वई आहे। सिंधियाणी तहरीक जे बहादुर भेनरनि जी वतन जी हिफ़ाज़त वारनि नारनि जे ललकार सां पुलिस लठियुनि ऐं बंदूकनि समेत भॼी वई। सिंधियाणी तहरीक पंहिंजो पुरअमन एहतजाज भरपूर नमूने सां रिकॉर्ड करायो। को बि माण्हू जेलनि ऐं थाणनि खां नथो डिॼे। पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त लाइ जदोजहद जारी रखंदासीं। हुन वधीक चयो त भरियो तहरीक हलायूं आहिनि, हाणे बि असीं तयारु आहियूं। ज़ियाई मार्शल दौरान हिकु बि सिंधियाणी माफ़ी वठी जेल में न मुठी। रसूल बख्श पलीजो साहब 8 साल खां वधीक जेल में रहियो। अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे कारकुन खे जेलनि ऐं थाणनि जी परवाह कोन्हे। सिंध धरती, सिंधु दरिया जी हिफ़ाज़त असांजो अवलीन तरजीह आहे। उन लाइ असीं हर वक़्तु हर घड़ी मुसीबतनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियूं। साफ़ी दोस्तो, सिंधियाणी तहरीक ते कंहिं बि नाम नियाद जमहूरी तोड़े आमदी दौर में FIR न कटी। जनरल मुशरफ जे दौर में समूरी सिंध में सिंधियाणी तहरीक एहतजाज कया, पर का बि FIR न कटी। बिलावल ज़रदारी तरफ़ां सिंधियाणी तहरीक जे भेनरनि ते FIR कटण जो अमल साबित कयो आहे त ही बिलावल ज़रदारी जी नाम नियाद जमहूरी हुकूमत इहा माज़ी जे समूरे आमदनि खां वधीक बदतरीन आमरत आहे। बिलावल ज़रदारी हुकूमत में हूंदे पंहिंजे माउ जे कातिल खे सज़ा न ॾियारे सघियो। उन बिलावल ज़रदारी जी हुकूमत तरफ़ां सिंध जे न्याण मथां कूड़ा केस करण खां सवाइ ॿी कहिड़ी उमेद करे सघिजे थी। बिलावल साहब, तव्हां असांजे माउ ऐं भेनरनि ते FIRूं करे सिंध खे टुकड़ा टुकड़ा कंदो, सिंध जे शहरनि खे MQM जे दहशत जे हवाले कंदो ऐं केर बि न कुचंदो, इहो तव्हांजी भुल आहे। असांजो बचो बचो सिंध जी वहदत, वजूद ऐं वसीलनि जी हिफ़ाज़त लाइ जदोजहद कंदो, वेड़ कंदो, मज़ामत कंदो। सिंधी क़ौम जी तारीख़ रही आहे त सिंधी क़ौम सदाईं पंहिंजी धरती लाइ वेड़ कई आहे। असीं पंहिंजे कारमुंजर, काछे, खीरथर, गोरख, बेटनि समेत सिंध जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। कारपोरेट फार्मिंग ज़रिए अस्त्री इदारनि सां लाॻापियल कंपनियुनि खे इलाटिकल ज़मीन वापसी ताईं साह जो आख़िरी हिॾिकी ताईं असीं जदोजहद कंदासीं। तेल, कोयले, गैस ते बि कंपनियुनि जो कब्ज़ो ख़तमु करण लाइ असांजी जदोजहद जारी रहंदी। साफ़ी दोस्तो, पीपल्स पार्टी रोटी कपिड़ा मकान जो नारो ॾेई 3 शयूं अवाम खां फुरे छॾियूं।
जमूरत जो राग आलापन पीपल्स पार्टी जमूरत जो कत्ल करे बदतरीन आमरत छॾी आहे। अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे कारकुननि ते केस दाख़िल करण वारे हुकूमती क़दम जी वर्ल्ड सिंधी कांग्रेस, सिंध यूनाइटेड पार्टी ऐं ॿियनि तनज़ीमनि पारां मज़म्मत कई वई आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस, सिंध यूनाइटेड पार्टी, हक़ूक़ ख़ल्क़ पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान ऐं ॿियनि तनज़ीमनि पारां मज़म्मत कई वई आहे। हक़ूक़ ख़ल्क़ पार्टीअ जे चेयरमैन ऐं पाकिस्तान किसान राब्ता कमेटी जे सेक्रेटरी जनरल फ़ारूक तारिक चयो आहे त अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक अॻुवाणनि मथां कूड़ा केस वापसि न वरिता विया त सॼे पंजाब में मुज़ाहिरा कंदासीं। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैद ज़ैन शाह चयो आहे त पीपल्स पार्टी इक़्तिदार जे नशे में नियाणियुनि ते केस दाख़िल कया आहिनि। पीपल्स पार्टी सरकार तरफ़ां अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक अॻुवाणनि मथां दाख़िल कयल कूड़नि केसनि जी मज़म्मत करियूं था। वर्ल्ड सिंधी कांग्रेस चयो आहे त सिंधियाणी तहरीक जे भेनरनि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ सख़्त मज़म्मत करियूं था। बलूचिस्तान बार काउंसिल जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे चेयरमैन राहिब ख़ान बुलेदी 26 ऐं 27 तरमीम कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ सिंधियाणी तहरीक जी तारीख़ी रैली खां पोइ अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे अॻुवाणनि ख़िलाफ़ दाख़िल कयल केसनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। हुन मुतालबो कयो आहे त सियासी ऐं जमहूरी जदोजहद कंदड़ अॻुवाणनि मथां कूड़ा केस फौरी तौरु वापसि वरिता वञनि। हाईकोर्ट बार हैदराबाद, डिस्ट्रिक्ट बार दादू, डिस्ट्रिक्ट बार थरपारकर ऐं ॿियनि वकीलनि, सियासी समाजी अॻुवाणनि, अदीबनि, शाइरनि तरफ़ां पिणु केस दाख़िल करण जी मज़म्मत कई वई आहे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल इमदाद काज़ी चयो आहे त सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमरा समो समेत अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जी 500 कारकुननि ते सिंध हुकूमत तरफ़ां दाख़िल कयल FIR जी मज़म्मत करियूं था। FIR फौरी तौरु ख़त्म कई वञे। कल हैदराबाद में अवामी तहरीक की तरफ से नए कैनालों, कारपोरेट फार्मिंग और ग्रीन इनिशिएटिव के नाम से मिनरल माइंस पर कब्जा, तारीखी मकामात पर कब्जे के खिलाफ निकाली गई रैली पर उसकी क़यादत करने वालों पर जिस तरह मुकदमे कायम किए गए हैं, कम्युनिस्ट पार्टी की तरफ से मैं उसकी मजम्मत करता हूँ। हम ये समझते हैं कि पाकिस्तान में हर शहरी को ये आईनी ज़मानत है कि वो अपने हुकूक के लिए अपने खिलाफ होने वाली ज़्यादतियों के खिलाफ एहतजाज करे, और उसी हक को इस्तेमाल करते हुए उन्होंने एहतजाज किया जो इंतहाई पुरअमन था। कोई रियासती अमलाक को या आम आदमी की मिल्कियत को कोई नुकसान नहीं पहुंचा। उसके बावजूद उनके खिलाफ मुकदमा कायम करना ये फाशिस्ट रवैये का इजहार है। और जिस तरह पाकिस्तानी रियासत मुल्क के अंदर रवैया अख्तियार की हुई है, उसके नतीजे में मुल्क की जड़ें खोखली होती जा रही हैं। बलूचिस्तान में, पख्तूनख्वा में जिस तरह की सूरत हाल पैदा की गई है, अवाम के पास कौन सा ऑप्शन है कि क्या रास्ता अख्तियार करे एहतजाज का। पुरअमन तरीके से एहतजाज करने वालों को जेलों में डाला गया है, उन पर इल्ज़ामात लगाए गए हैं कि वो मुल्क दुश्मन है। सिंध में जो एहतजाज करता है उसके खिलाफ इस तरह के मुकदमे कायम किए जा रहे हैं, तो फिर लोग क्या करें, क्या रास्ता अख्तियार करें। और ये आइन की 26वीं 27वीं जो आइनी तरमीम पास की गई है, इस तरमीम के बाद तो सूरत हाल ये बन गई है कि अब पाकिस्तान में 73 का आइन मुकम्मल तौर पर ख़त्म हो चुका है, और आइन के ख़त्म होने की वजह से मुल्क एक क्यास में है। और हम समझते हैं कि जिस तरह 73 के आइन को पाकिस्तान की मौजूदा पार्लियामेंट, कौमी असम्बली और सेनेट ने एब्रोगेट किया है, इस वजह से आर्टिकल 6 जो है उसका इनके ऊपर इतलाक होता है, और इन्होंने ही मुल्क के अंदर ताहयात ओहदे दिए हैं, ताहयात इस्तिस्ना दिया है। क्या जमहूरियत में ये होता है? क्या आइन है बरतानिया की बादशाहत का आइन है?
सऊदी अरब की बादशाहत का आइन है। और जब ये सिचुएशन बन जाए तो अवाम के पास एहतजाज के अलावा कोई रास्ता नहीं बचता। तो हम ये मुतालबा करते हैं कि इस पार्लियामेंट को और सेनेट के मेंबरान को, जो वडेरे, चौधरी और जनरलों की गोद में बैठने वाले लोग हैं, इनको नाअहल करार दिया जाए। पीपल्स असेंबली बनानी चाहिए। आम आदमी को दस्तरस होनी चाहिए इंतखाबात लड़ने के लिए। ये करोड़ों रुपए का खेल बंद होना चाहिए और अवाम को तैयार होना चाहिए एक तवील जदोजहद के लिए, जिसके नतीजे में मुल्क के अंदर इंतखाबी हल्के सूबाई और कौमी छोटे होने चाहिए और मजदूरों और किसानों की सीटें मखसूस होनी चाहिए। और जिन्होंने आइन को इस वक्त पायमाल किया है, उनको सियासत में अमल दखल पर पाबंदी आयद करनी चाहिए और इसके लिए अवाम को भरपूर एहतजाज करना होगा। मैं हैदराबाद में एक दूसरा सानिया कि एक पटाखे की फैक्ट्री में आग लगी है, जिसे मजदूर झुलस कर फोत हो गए हैं, उस वाक़े की मजम्मत करता हूँ। पूरे मुल्क के अंदर फैक्ट्रियों के ऊपर फैक्ट्री लॉ का कोई इतलाक नहीं। लेबर डिपार्टमेंट और ज़िले इंतज़ामिया कोई मजदूरों के हुकूक का तहफ़्फ़ुज़ नहीं करती और बल्दिया फैक्ट्री की बाकी के बाद भी अभी तक न सोशल सिक्योरिटी वाले और न लेबर डिपार्टमेंट वाले मजदूरों की ज़िंदगी बचाने के लिए फैक्ट्री मालकान पर कोई असरअंदाज होते हैं। लिहाजा इन फैक्ट्री मालकान के खिलाफ कार्रवाई की जाए और इस तरह की फैक्ट्रियां शहर से 5-10 किलोमीटर दूर कायम की जाए, जहां पर धमाकेदार मवाद होता है। बहुत शुक्रिया। नामियारे लेखक जामी चांडे चयो आहे त 27वीं आइनी तरमीम ज़रिए अदलिया ग़ुलाम कई वई आहे। हाणे हुक्मरान सिंध जे मैदनी वसीलनि समेत ॿियनि हक़नि ते धाड़ो हणंदा, जंहिंखे का बि कोर्ट न रोकींदी। पंहिंजे जारी कयल बयान में हुन जो वधीक चवणु हो त मूंखे सोशल मीडिया तां ख़बर पई त FIR में पहिरियां नालो हुयो, पोइ ॿी FIR मां नालो कढियो वियो आहे। सिंध जे वसीलनि जी मालिकी करण ते तव्हां 100 न पर हज़ारें FIR दाख़िल कयो, सिंध माठ करे न वेंदी। हुन जो वधीक चवणु हो त हीअ चाहिनि था त अरिड़हीं तरमीम ख़तमु कयूं, अदालतूं आज़ादु न हुजनि, सूबाई ख़ुदमुख़्तियारी न हुजे, वाठण जी हुकूमत आहे, FIR कटण सां माण्हू कोन डिॼंदा, एहतजाज हर कंहिं जो हक़ आहे। जसकम आरिसर जे एहतजाजी मार्च मां गिरफ़्तार थियण बाद आज़ादु थींदड़ दरिया ख़ान सुमरो मथां पुलिस केस दाख़िल करे छॾिया आहिनि। जसकम चेयरमैन असलम ख़ैरपुरी चयो आहे त नसीमनगर थाणो क़ौमी कारकुननि लाइ अज़ाब घर बणिजी चुको आहे। हर हफ़्ते क़ौमी कारकुननि ते बिना सबबु केस दाख़िल करे उन्हनि खे हिरासा करणु हुननि जी फितरत बणिजी वई आहे। ताज़ो ई शागिर्द मार्च में गिरफ़्तार थियल दरिया ख़ान सुमरो उन पुलिस गर्दी में आज़ाद थी पंहिंजे घर पहुतो त नसीमनगर थाणे जी पुलिस पंहिंजी पुलिस गर्दी कंदे मथसि 2 कूड़ा केस दाख़िल करे छॾिया। असां अहिड़ी पुलिस गर्दी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे अहिड़ी पुलिस गर्दी खे फौरी तौर ॿुंजो ॾियण जी घुर करियूं था। जसाफ जसकम ज़िले मलीर जो गॾियल इजलास जसाफ मलीर जे सदर GM सियाल ऐं नायब सदर मुर्तज़ा जुणेजो जी अॻुवाणी में थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद राजपर, ज़िले जॉइंट सेक्रेटरी नानो मीराणी, राशिद सिंधी, नौमान टगड़, मुनीर खोसो, आवेस ज़ौर, कामरान मीराणी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते चयो वियो त 30 नवंबर ते जसकम जसाफ पारां हर साल जीअं हिन साल बि सकाफ़ती रैली वॾे जोश जज़्बे सां कोठाए वेंदी। सिंध जे वजूद ख़िलाफ़ पेश आयल 27वीं तरमीम, जंहिंमें सिंध ख़िलाफ़ सख़्त रिथाबंदी जो रदो बदल कयो वियो आहे, अहिड़े अमल ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए जी अॻुवाणी में वफ़द कराची डिवीज़न जे चीफ ऑर्गेनाइज़र असद आज़ाद ऐं लतीफ़ मेमन सां गॾु जाती पहुतो, जिते हुननि जाती प्रेस क्लब जे साफ़िर सां मुलाक़ातूं कयूं ऐं इहो बि यकीन ॾियारियो त 30 तारीख़ ते लाज़मी अचिजो।
रते दरे में मासूम निगर हसनैन हाजाणे जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ जीअं सिंध मुहाज़ जे सॾ ते एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी सीनियर वाइस चेयरमैन अज़ीज़ुल्लाह भुट्टो ऐं ॿिया करे रहिया हुआ, जॾहिं ते एहतजाज में अयाज़ बुलैदी, हबीब सिंधी ऐं ॿिया पिणु शामिल हुआ। हैदराबाद में 26 ऐं 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल ऐं लायर्स एक्शन कमेटी जे सॾ ते वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकाट कयो वियो। हैदराबाद डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट, सिविल कोर्ट, एंटी करप्शन कोर्ट, बैंकिंग कोर्ट, लेबर कोर्ट, दहशतगर्दी जे अंत वारी अदालत समेत समूरियुनि अदालतनि में कार्रवाइनि जो बाइकाट कयो वियो, जॾहिं त को बि केस न हली सघियो। 26 ऐं 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ हैदराबाद में वकीलनि प्यादल मार्च पिणु कयो। उन मौक़े ते धरणो हंयो वियो। हाई कोर्ट बार जे जनरल सेक्रेटरी इसरार चांग, अल्ताफ़ सचल ऐवान, फैसल मुग़ल, मुमताज़ ऐवान, GM लगारी ऐं ज़करिया बलोच जी अॻुवाणी में रैली कढी प्यादल मार्च कयो वियो। वकीलनि जो चवणु हो त सूबाई ख़ुदि मुख़्तियारी खे ख़तमु करे सिंध खे विरहाइण जी कोशिशि कई वई त सिंध जा वकील रस्तनि ते निकिरी सख़्तु मज़ाहिमत कंदा। 26 आइनी तरमीम ज़रिए अॻी अदालतनि जे इख़्तियार घटाया विया आहिनि। वेतर 27 तरमीम ज़रिए अदालतनि खे हुकूमत जे मातहत करण जी कोशिशि कई पई वञे। सूबनि जे मालियाती हक़नि ते बि धाड़ो हयो पियो वञे। 26 मजूज़ा 27 तरमीम खे मुकमिल तौरु रद्द करियूं था। सिंध हारी कमेटीअ जे अॻूणे सदर अज़हर जतोई जी अॼु वरसी मल्हाई पई वञे। कामरेड अज़हर जतोई जे हारियुनि मज़दूरनि पहुरितनि लाइ कयल ख़िदमतनि ते भेटा तौरु लिखियलु किताब फ़र्ज़िंदे सिंध जी महूरती तक़रीब पिणु मुनक़िद थींदी। सिंध हारी कमेटीअ जो मरकज़ी सदर समर हैदर जतोई महूरत कंदो, जॾहिं त सिंध जा नामियारा अदीब, कानूनदान ऐं लेखक मामा यूसुफ लगारी, अशर खोखर, इमदाद चांडियो ऐं ॿिया पिणु शरीक थिया। क़ौमी अवामी तहरीक पारां अॼु 27 आइनी तरमीम, वसीलनि जी फुरलुट ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ वारह शहर में प्यादल मार्च कयो वेंदो। ॿिए तरफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त MQM वारनि जी सूबे खे टोड़ण वारे बयान जी मज़म्मत करियूं था। हज़ारे सालनि खां सिंध सदियुनि जो तारीख़ी वतन आहे। असांखे सभिनी इंसाननि सां प्यारु आहे, पर असांखे पंहिंजे वतन सां सभिनी खां वधीक प्यारु आहे। सिंध असांजी आहे। सिंध जी वहदत ते को बि वार बर्दाश्त न कंदासीं। पीपल्स पार्टी भले सिंध टोड़ण वारनि साज़िशुनि ते ख़ामोश हुजे, पर सिंध जे माण्हुनि खे इक़्तिदार खां वधीक पंहिंजो सिंध वतन अज़ीज़ आहे। अहिड़ो को बि दस्तूर हलण न ॾिनो वेंदो जेको सिंध दुश्मन ऐं मुल्क दुश्मन पस मंज़र में हुजे। अयाज़ लतीफ़ पली जे वधीक चयो त MQM मुअल घोड़ो आहे। इस्टेब्लिशमेंट जे मोहरे खां वधीक उन्हनि जी का हैसियत नाहे। उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंध जो हिसो आहिनि। उहे नफ़रत ऐं तअसुब जी सियासत खे रद्द कनि था। MQM इक़्तिदार जे उरूज ते पहुचण बावजूदि ॾोहनि, मनशात, मेरठ जी तबाही, करप्शन खां सवाइ कुझु नाहे ॾिनो। अयाज़ लतीफ़ पलीजे जो चवणु हो त सिंध पाकिस्तान जी ख़लकींदड़ आहे। 7000 साल पुराणी तहज़ीब रखंदड़ सिंध आहे। सिंध सिंधियुनि जो वतन आहे। अमन, मोहबत, रवादारी असांजी तहज़ीब जो हिसो आहे। मुल्क खे टकराव ऐं इंतिशार वारियूं पॉलिसियूं तबाही खां सवाइ कुझु बि नथियूं ॾेई सघनि। 5 खां 15 ग्रेड ताईं जे नौकिरियुनि लाइ IBI जी टेस्ट पास उमेदवारनि कराची में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। कराची प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं मार्च करण जी कोशिशि कई वई त पुलिस उमेदवारनि खे रेड ज़ोन में दाख़िल थियण खां रोके वरितो, जंहिं दौरान पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं पिणु शुरू थी वियूं। पुलिस लठबाज़ी करे केतिरा ई उमेदवार गिरफ़्तार करे वरिता। एहतिजाज कंदड़ उमेदवारनि जो चवणु हो त पैसनि ते नौकिरियूं ॾिनियूं पियूं वञनि। मेरिट जी लताड़ बंदि करे असांखे नौकिरियूं ॾिनियूं वञनि। अस्सलाम वालेकुम, मां ख़ालिद हुसैन सुमरो
IBA 5 खां 15 ग्रेड पास उम्मीदवार। सर असांजो मुतालबो आहे मेरिट जी लताड़ खिलाफ़ नौजवाननि जो मुआशी कत्लेआम, नौजवाननि खे बेरोज़गारी तरफ़ वठी वञनि। 2021 में एडवर्टाइज़मेंट अचे थी, 2025 गुज़रण वारो आहे। असां टेस्टूं पास कयो वेठा आहियूं। 4 सालनि में असांजो न प्रोसेस हलाए थो वञे, न ग़रीब जे ॿारनि खे कीअं कंधीअ सां लॻाए थो वञे। असांजो साफ़ ऐं चिटो मुतालबो आहे जीअं PST ऐं GST वारनि खे तव्हां बग़ैर इंटरव्यू जे, बग़ैर ग्रेडिंग पॉलिसी जे, बग़ैर फर्दर रिक्वायरमेंट जे 14 ग्रेड जी नौकरी ॾिनी। असां बि ईअं चाहियूं था त असां ग़रीब जे ॿारनि खे इंसाफ़ मिले, असां ग़रीब जे ॿारनि खे नौकरियूं मिलनि। 4 सालनि खां रोड ते दरबदर करण खां पोइ बि असांखे इंसाफ़ नथो मिले। मथां असां ग़रीब जे ॿारनि जे मथां इहो ज़ुल्म कयो थो वञे त एज रिलैक्सेशन वारो जेको सिस्टम आहे उहो असांजे मथां लागू कयो थो वञे, जॾहिं त सुप्रीम कोर्ट जो वाज़े ऐं चिटो नोटिफिकेशन निकितल आहे त 43 सालनि ताईं सिंध जो नौजवान वैलिड आहे अप्लाई करण लाइ। पर सिंध जॉब पोर्टल असां कैंडिडेट खे हिकु लॉलीपॉप थी करे मिलियो आहे जंहिंमें सिंध जा नौजवान 33 सालनि खां पोइ अप्लाई नथा करे सघनि, जॾहिं त ऐवाननि में जेके आला ऐवाननि में मेंबर वेठा आहिनि, सिंध असेंबली में वेठा आहिनि नौजवान, सिंध असेंबली में जेके असांजा आला ऐवाननि में वेठा आहिनि उहे 80 सालनि जा आहिनि। उहे असां नौजवाननि जो फ़ैसिलो करे सघंदा, पर 33 सालनि जो नौजवान पंहिंजे हक़ जे लाइ न आवाज़ उथारे सघंदो। हाणे सिंध सागर पार्टी ज़िले घोटकी जो वर्कर्स कन्वेंशन, ज़िले इंतज़ामी बॉडी जी चूंड। सिंध सागर पार्टी ज़िले घोटकी जो वर्कर्स कन्वेंशन पार्टीअ जे मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी सारंग महर जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले इंतज़ामी बॉडी जी चूंड करे मरकज़ी काउंसलर पिणु चूंडिया विया। यादि रहे त सिंध सागर पार्टीअ जे आइन मूजिबि चूंड कई वई ज़िले सदर ऐं सेक्रेटरी मरकज़ी काउंसलर पिणु हूंदा आहिनि। हर ज़िले मां ॿिया 7 मरकज़ी काउंसलर पिणु चूंडिया वेंदा आहिनि। घोटकी ज़िले जी इंतज़ामी बॉडी लाइ सदर अबू जिब्रान, नायब सदर डॉक्टर सलीम लगारी, सेक्रेटरी सर्वेज सन, जॉइंट सेक्रेटरी मुजीब मीराणी, मीडिया सेक्रेटरी मंसूर भुट्टो, फिनांस सेक्रेटरी ग़ुलाम हुसैन महर ऐं ऑडिटर आज़ाद महर कामयाब थिया। सिंध सागर पार्टी ज़िले घोटकी जो वर्कर्स कन्वेंशन में जमाल नासिर, मुर्तज़ा महर ऐं अशफाक महर समेत केतिरनि ई अॻुवाननि शिरकत कई। सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन पारां राज़ी दायरे में सिंध में क़बीलाई दहशतगर्दी सबब ऐं उन्हनि जा हल जे उनवान हेठि हफ़्तेवार स्टडी सर्कल थियो। सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन पारां ज़िले खैरपुर मीरस जे शहर राज़ी देरो में स्टडी सर्कल में शिरकत कई, जॾहिं त कार्रवाई मेंबर हालार कादर हलाई। स्टडी सर्कल में मरकज़ी ऑर्गेनाइज़र सारंग जखड़ ॻाल्हाईंदे चयो त सिंध सदाईं मुहबत ऐं रवादारी जी धरती रही आहे, पर अॼुकल्ह क़बाइली दहशतगर्दी सिंध जे अमन, तालीम ऐं तरक़ी लाइ संगीन ख़तरो बणियल आहे। उन जा बुनियादी कारण नाकाम रियासती जोड़जक ऐं सरदारी निज़ाम आहिनि। इंतज़ामी नाअहली, सियासी ऐं समाजी शऊर जी घटिताई पिणु सबबु आहे। नौजवान इल्म, तनज़ीम, बहस, मुबाहिसे वसीले ऐं समाज में हाकारी तब्दीली आणे सघनि था। सीनियर सहाफ़ी कुर्बान अली गिलाल चयो त मीडिया रुॻो ख़बर ॾियण जो ज़रियो न पर समाज जी रहनुमाई जो अहम इदारो आहे। ज़रूरत आहे त मीडिया क़बीलाई दहशतगर्दी खे हवा ॾियण बदिरां अमन, ॻाल्हि ॿोल ऐं इंसाफ़ जे अमल खे हाथी ॾियारे। जॾहिं त कामरेड आरिफ़ सन्ना, इब्राहिम हैदर खोड़ो ऐं मुंतज़र मेहदी लाशारी समेत केतिरनि ई अॻुवाननि ख़िताब कयो। कराची बार जे सदर आमिर वड़ाइच चयो आहे त 27वीं तरमीम ऐं सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ असां एहतिजाजी तहरीक शुरू करे छॾी आहे। जैकमाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे आमिर वड़ाइच चयो त असां 8 ॾींहंनि ताईं अदालती कार्रवाइनि जो बाइकाट कंदासीं। चीफ जस्टिस खे 8 ॾींहंनि जो वक़्तु ॾिनो आहे। 26 ऐं 27 तरमीमनि बाबति पटिशन ॿुधण लाइ मुक़ररु कयूं वञनि। फुल कोर्ट जोड़े तरमीमनि जो जाइज़ो वरितो वञे। आमिर वड़ाए चयो त हुकूमत 28वीं तरमीम आणण जूं तयारियूं करे छॾियूं आहिनि। 28वीं तरमीम में नवां सूबा ठाहींदा ऐं एडमिनिस्ट्रेटिव यूनिट ठाहींदा। माण्हू 12 हिसनि में विरहाइजी वेंदा। आइन में तरमीम कंदड़ हुकुमरान सुभाणे पाण लोड़ींदा, उहे जज खेनि सज़ाऊं ॿुधाईंदा। मुरीद शाख में चोरी ॻोल्हण बहाने पंजाब मां घुरायल
4 ॼणा अगवा थी विया। सादिकाबाद मां खोजी कुतनि जी टीम खे 4 ॾींहं अॻु चोरी थियल ट्रैक्टर जी ॻोल्हा करण लाइ मुरीद शाख सॾाए स्कूल आॾे वारे इलाइक़े मां 4 ॼणनि खे अगवा कयो वियो, जॾहिं त हथियारबंद सनकार ऐं खोजी कुता बि काहे विया। ज़रियनि मूजिबि फैसलाबाद जे कंहिं फेक यूट्यूबर खेनि राबितो करे हिकु नंबर ॾिनो ऐं चयो त उहो नंबर मिलायो, मुरीद शाख वञो, उते ट्रैक्टर चोरी जो मामिलो आहे ऐं खोजी कुतनि जी ज़रूरत आहे। टीम खे जेको पतो ॾिनो वियो उहो स्कूल अॾे जो हो, पर जंहिंजो सुञाणप कार्ड इस्तेमालु कयो वियो उहो पंजाब जी हद ॻड़ी झक जो रहवासी निकितो, जॾहिं त कॉल कंदड़ नंबर कश्मीर जी एड्रेस ॾेखारे रहियो आहे। पाकिस्तान फिशर फोक फोरम तरफ़ां बदीन जे साहिली इलाइक़े में 3 ॾींहनि जे माहीगीर मेले में कोठायल कॉन्फ्रेंस में माहीगीरनि जे मसइलनि मुश्किलातुनि खे उजागर करण सां गॾोगॾु भारत जी क़ैद में पाकिस्तानी माहीगीरनि जी आज़ादी जो मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते फिशर फोक फोरम जे मरकज़ी सदर मेहरान अली शाह ख़िताब कंदे चयो त माहीगीर अॼु बि ज़रूरी सहूलियतुनि ऐं बुनियादी हक़नि खां महरूम आहिनि। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत माहीगीरनि खे महिनत कश जो दर्जो ॾियण लाइ तयारु न आहे, जंहिंजे करे माहीगीर मज़दूरनि खे मिलंदड़ सहूलियतुनि ऐं मराइतुनि खां बि महरूम आहिनि। राणीपुर भरिसां माज़ूर रोडनि ते निकिरी आया। सेठार जा बाला रोड ते एहतिजाजी धरणो। सुबुह देर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि सां तालुक़ु रखंदड़ माज़ूरनि यासिर अब्बास जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणी जो चवणु हो त इलाइक़े में कमु कंदड़ निजी तंज़ीम मुसलसिल नज़रअंदाज़ कंदे कंहिं बि क़िस्म जी मदद नाहे कई। सिंध हुकूमत पिणु मुसलसिल नज़रअंदाज़ कयो आहे, वाहर करे बुखनि खां बचायो वञे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन